जॾहिं कराची जे बहितरी जे लाइ का कॉन्फ्रेंस कोठायो पियो वञे त उते कराची जे टोड़ण या कराची खे वफ़ाक़ जे हवाले करण या कराची खे सिंध खां अलॻि करण जूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। कुझु ॾींहं पहिरियां बि कराची में हिकु कॉन्फ्रेंस थी, उन में बि कराची खे वफ़ाक़ जे हवाले करण जूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि ऐं वफ़ाक़ कराची खे सिंध खां धार करण जी ॻाल्हियूं पियूं वञनि। हींअर असां सिंध असेंबली में मौजूदु आहियूं। अचो त सिंध असेंबली जे मेंबरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त मुसलसल कराची खे वफ़ाक़ हवाले करण या कराची के सिंध खां अलॻि करण, सूबे जी ॻाल्हि करण जे हवाले सां वो कीअं पिया ॾिसनि। मेरी उम्र जो है वो तकरीबन 54 साल होने के करीब है। जब से मैंने सियासत में होश संभाला है ये बातें मैं उससे सुनी और शायद आप भी सुनते रहेंगे जब तक ज़िंदगी रहेगी, लेकिन ये काम ना होने वाला है, ये मुमकिन नहीं है। और जो लोग बात करते हैं मैं समझता हूँ कि वो सूबा सिंध के अंदर लोगों के अंदर नफ़रतें पैदा करना चाहते हैं, दूरियाँ पैदा करना चाहते हैं और शायद ये ख्वाहिश उनकी है कि सूबा सिंध के अंदर तरक्की का जो सफ़र है वो रुक जाए कहीं ना कहीं, ताकि लोग आपस में लड़ते रहें। कोई भी बाशऊर शहरी जो इस मुल्क का खैर ख्वाह है, जो सूबे का खैर ख्वाह है, वो कतई ये नहीं चाहेगा कि यहाँ रहने वाले लोग जो हैं उन्हें आपस में नफरत पैदा करें। ये साजिश के तहत ये चीज़ें की जाती हैं, लेकिन ये वो काम है जो होने वाला नहीं है। आप पहले भी कर चुके हैं कोशिश लोग और इस दफ़ा भी करके देख लें, लेकिन मैं आपको बताऊँ कि ये किसी सूरत में सब शैतानी कुवतूं या शैतानी सोचाऊं चवां थो, यह सोच जंहिंजी मज़म्मत कजे। पाकिस्तान के ठाहिण वारो सूबा सिंध आहे ऐं सूबे सिंध जो दिलि कराची आहे, सो इहो कॾहिं असीं थियणु ॾींदासीं कोन इंशाअल्लाह ताला, बल्कि इन जी हिफ़ाज़त सिंध जी आवाम कंदी। सिंध जो आवाम इन ते कॾहिं बि ख़ामोश कोन थींदो। असीं चऊं था पाकिस्तान खे मज़बूत कयो, चारि अकायूं जेके आहिनि उन्हनि खे मज़बूत कयो। अहिड़े क़िस्म जूं हरकतूं, अहिड़े क़िस्म जी सोच पाकिस्तान खे फ़ाइदो न नुक़सानु ॾींदी। ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि त असांजे लाइ नई इन करे कोन्हे। पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, मुल्क जी तमामु वॾी सियासी जमायत आहे। उहो असां सालनि खां असां इहो ॿुधूं पिया त तमामु घणा वॾा वॾा इतिहाद बि ठहंदा आहिनि ऐं तमामु सियासी जमायतूं जेके आहिनि उहो पाण में ठहंदियूं कोन्हनि, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु जेके आहिनि गॾिजी इतिहाद करे पोइ उन्हनि जे फ़ैसिलनि जी लाइ जेको आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो इतिहाद ठहंदो आहे। पर जेकॾहिं रही ॻाल्हि इहा वफ़ाक़ जे हवाले करण जी ॻाल्हि, त तव्हां छा सम्झो था त हिकिड़ो वफ़ाक़ जेको आहे उहो छा उन एतिरो होमवर्क करे चुको आहे त उहो एतिरनि सूबनि जा उहे बि बुनियादी जेके मसइला आहिनि, जीअं ख़ासि तौर ते सिहत जी ॻाल्हि कंदासीं, एजुकेशन जी ॻाल्हि कंदासीं, त हू हिकिड़ो वफ़ाक़ जेको आहे उहो उन्हनि खे संभाले सघंदो। त इहो हिकिड़ो त रुख़ इहो आहे की हू करे नथो सघे, इहो प्रैक्टिकली पॉसिबल कोन्हे। हिकिड़ो सूबा जेके आहिनि उहे पाकिस्तान जे आइन जे हिसाब सां उन्हनि में हिकिड़ो मुल्क में हिकिड़ा सूबा ठहिणा हुआ ऐं सूबनि खे पंहिंजा पंहिंजा इख्तियारात ॾियणा हुआ। उहो इन ई वजह सां त इंतिज़ाम जेको मुल्क जो उहो सवले तरीक़े सां हली सघे। ऐं सम्झां थो त इहा फज़ूल ॻाल्हि आहे, ईअं थियणु कोन ॾींदासीं। ऐं सिंध खे न को असीं कराची खे अलॻि थियणु ॾियूं, न को अलॻि सूबा ठहणु ॾियूं। जेसि ताईं सिंध जो बचो ज़िंदा आहे अहिड़ो को अमल थियणु कोन ॾींदासीं। ऐं अहिड़ी ॻाल्हि खे एतिरी हाइप ॾियो ई न। जॾहिं पहिरीं ॾिसो था त नहरनि जो मसइलो हलियो, कहिड़ो उन ते असां स्टैंड वरितो, त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन थींदी। ऐं इनशाला असां सां अवाम ॿधल आहे ऐं जीअं अवाम चाहींदी उअं ई थींदो। सिंध असेंबली जे मेंबरनि जो ॻाल्हियूं ॿुधूं, उन्हनि इहो चयो त इहे सिंध दुश्मन जेके हर वक़्तु कॉन्फ्रेंस जे ज़रिए कराची खे सिंध खां अलॻि या कराची खे वफ़ाक़ हवाले करण जूं ॻाल्हियूं कनि पिया। उन्हनि चयो त जेसि ताईं सिंध जो बचो ज़िंदा आहे त इहो हरगिज़ करणु कोन ॾींदो। कैमरामैन आसिफ अली सां गॾु अनवर बोज़दार, मेहरान TV न्यूज़, कराची।